आवाज़ टीवी जे हिन ख़ुसूसी पॉडकास्ट ऑन एयर विद आवाज़ में वेलकम कयूं था उन्हनि खे बैरिस्टर फैज़ मोहम्मद। रोज़ केसिस ॾिसो था कहिड़े क़िस्म जा केसिस आहिनि ऐं कहिड़े केस जा रेशोज़ वधीक आहिनि। प्रॉपर्टी जा केसिस आहिनि, प्रॉपर्टी डिस्प्यूट्स आहिनि, उनखे असां ॾिसूं पिया। ॿियो फैमिली मैटर्स बि आहिनि। अगरि का अमीर पार्टी अगेंस्ट आहे उन्हनि जे तो चवंदा पिया हो पैसा ॾेई ऐं असांजो कमु त दॿिजी वेंदो, असांजो केस त केरु फाइल ई कोन कंदो ऐं इन डप में इन ख़ौफ़ में उहा फैमिली FIR बि कोन दाख़िल कराईंदी आहे। वकील त नेक्स्ट पार्ट में ईंदा आहिनि। फर्स्ट ऑफ ऑल प्रायोरिटी जेकी हुजे उहा पुलिस आहे। पुलिस पंहिंजो सुठो पॉज़िटिव रोल अदा करे। हाणे रीसेंट एग्ज़ाम्पल आहे, हिकिड़ो पंहिंजो हिंदू ब्रदर जेको शहीद थियो, उन्हनि 3-4 ॾींहं थिया उनखे, त उन में ॾिसो उन्हनि प्रोटेस्ट कयो, उते वकील बि उन्हनि सां बीठा ऐं उहो केस परसू थियो। उन खां बाद कल्प्रेट्स पकता बि आहिनि 3। औरतुनि जा ॿिया जेके राइट्स आहिनि अक्सर असांजी सोसाइटी में औरतुनि खे ख़बर ई न आहे। त असांजे औरतुनि जा राइट्स इन्फ्रिंज थियनि पिया। औरतुनि लाइ सेशन्स रखाया वञनि, उन्हनि खे सम्झायो वञे। वालदा जे नाले सां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे। असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे डॉक्टर ज़हीरा मुर्सद फाउंडेशन। तव्हांजो छा ख़्यालु आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया या मीडिया जो हिकिड़ी सोसाइटी खे सुधारण में केतिरो हथु आहे? मीडिया जो ई रोल आहे सोसाइटी खे सुधारण या बिगाड़ण।